जॾहिं में नौजवान खे कोरोना वायरस हुजण जो शक ज़ाहिर कयो वियो। हाशिम कॉलोनी जो रहवासी नौजवान वीरम वलद बाबू कोहली तबियत ख़राब हुजण ते ख़ानगी अस्पताल पहुतो, जिते MBBS डॉक्टर सुरेश कुमार नौजवान खे कोरोना वायरस हुजण जो शक ज़ाहिर कंदे RHS जॾो वञण जो चयो, पर नौजवान RHS वञण बदिरां घर वञी वेही रहियो। पुलिस ऐं RHS जॾो इंतज़ामिया मरीज़ खे घर खां अस्पताल मुंतक़िल कयो ऐं कोरोना आइसोलेशन वार्ड में मुक़ररु डॉक्टर रहीम बशीर गर्गेज मरीज़ जो चेकअप करे खेसि कोरोना वायरस न हुअण जी तस्दीक कई। नौजवान जे वालिद बाबू कोहली ॿुधायो त संदसि पुटु कराची ट्रामा सेंटर अस्पताल में सफ़ाई जो कमु कंदो हो। उते तबियत ख़राब थियण ते जॾो आयो। खेसि तेज़ बुखार हो, अखियूं ॻाढ़ियूं थियूं ऐं जिस्म ते दाणा निकिरी आया। RHS जॾो जे डॉक्टर चयो त हुनखे फ़क़ति बुखार आहे, ॿियो कुझु न आहे ऐं असांखे मोकल ॾेई छॾी। ॿिए पासे डॉक्टर सुरेश कुमार कोरोना जो शक ज़ाहिर कयो, जंहिं करे खेसि अस्पताल में वियो। समाज अॻवाननि नौजवान जी स्क्रीनिंग कराइण जो मुतालबो कयो आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।